अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं मुमताज़ कासकरी तव्हां पिया एम के सिंधी एक्सप्रेस टीवी। जीअं त जो असां मोहन दरिया भरिसां सिंधु दरिया जे कपर ते मौजूद आहियूं। पॉइंट आहे जेका तव्हां ॾिसी सघो पिया। हिते असांजा दोस्त पिकनिक मल्हाइण आया आहिनि ऐं सिंधु दरिया जे बिल्कुलु कपर ते हीअ पॉइंट आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ही तव्हां ॾिसो पिया इलाइक़ो हसन वाहण कचो जेको मोहन दरिया लॻोलॻि पतण आहे, उन जगह ते मौजूद आहियूं। ही कचो, ही कचे जा माण्हू ही माल चरी रहा आहिनि ऐं कणकुनि जा लावारा थी चुका आहिनि। ही माल गर्मी जे करे छांव में वेठो आहे। हीअ देयारनि जो माल आहे, हाणे वरी हकलनि था माल खे चरण जे लाइ। ही गॾु छांव में बीठा आहिनि। ही नलको जेका काफ़ी दोस्त असांजो भाउ मास्तर आयो आहे डोकरी खां। हीअ असांजी संगत भाउ ज़ाहिद, भाउ गुलामला, हीअ सॼी संगत डोकरी खां आई आहे। अक्सर हिन पॉइंट ते ईंदा आहिनि पिकनिक करणु। ॾाढी ख़ूबसूरत पॉइंट आहे। ही तव्हां ॾिसी सघो था, ही छपरो ठहियलु आहे, ही वणकारी हिनमनि जी घाटी छांव ऐं तमामु थधिड़ी थधिड़ी हीर हली रही आहे, छो त गर्मी जी शिदत खां हिते तव्हांखे सुकून अची वेंदो। ही पस मंज़र में फसलुनि जी वलियूं पयूं आहिनि, कणक जी वल पई आहे जेका ॻंढियूं ॿधल आहिनि ऐं अनक़रीब थ्रेशर थींदो। ही कणक जी ॿार गॾु करे विया आहिनि ऐं ही पस मंज़र में दरिया तव्हां ॾिसी सघो था, दरिया जी बिल्कुलु कंधी ते। ऐं हीअ उहा पॉइंट आहे, परे खां तव्हां ॾिसी सघो था। ऐं ही लोकेशन, ही असांजो दोस्त जेको फुड खणी आया आहिनि ऐं मानी जी तयारी करे रहिया आहिनि, भाॼी वग़ैरह वठी रहियो आहे। भाउ कहिड़ो कहिड़ो सामान आंदो अथव? चांवर, मच्छी, वाह वाह, मच्छी दरिया जी हूंदी मां सम्झां थो बिल्कुलु। अच्छा, अॻे में ही कटियल आहे मच्छी, वाह वाह ज़बरदस्त। ही चांवर ऐं ही असांजो नियाज़ मीरानी साहब त बहितरीनु बावर्ची आहे ऐं मानी तयारु कंदो अनक़रीब। दोस्त मानी ॾिसंदा ऐं खाईंदा बि सही। तई संगत जेका अॻ में ई हिते मौजूदु आहे हिन होटल ते। ही असांजा ॻोठाणा हितां सिंध जा बहितरीनु ऐं मारवाड़ा जेके नंढो मासूम वेठो आहे जेको ॾिसी सघे थो असांखे। ही पस मंज़र में असांजा दोस्त लूडे रांदि खेॾी रहिया आहिनि। दोस्तो हीअ दोस्तनि जी चौकड़ी तव्हां ॾिसी सघो था जेके लूडे रांदि में मसरूफ़ आहिनि। हेॾी गर्मी, शदीद गर्मी में लूडियो खेॾण ऐं मौसम जो मज़ो वठण आया आहिनि। असांजे सिंध जो बहितरीनु अदाकार फयाज़ सुमरो साहब, आर्टिस्ट मोहतरम बिलावल खोखर साहब, ही साईं बि संगत मोहतरम ज़फ़र खोखर साहब जेको गड़ी खेरे खां हिन पॉइंट जो ॿुधी हिते पहुतो आहे। असांजो ही भाउ दोस्त जेके मनोहर बागी साहब। ज़फ़र साहब, तव्हां गड़ी खेरे खां हिन पॉइंट ते आया हो घुमण सिंधु दरिया जे कपर ते। तव्हांखे बिलावल ॿुधायो हूंदो त हिते बहितरीनु मौसम आहे, बहितरीनु माहौल आहे, छा था महसूस कयो? सर, ॾाढी ख़ुशी महसूस थी थिए। असां पंहिंजे ईअं सम्झो असांजो जेको ईअं सम्झो ज़िंदगी जो उञाण आहे असांजो सिंधु दरिया, उन जे कपर ते पंहिंजे पीढ़ी प्यारनि सां गॾु वेठा आहियूं। हक़ीक़त त चऊं त सिंध जी आसीस बि महसूस थी थिए ऐं पंहिंजे मोहबत बि। ॿ मज़ा हिकिड़ी टिकेट में। मां थोराइतो आहियां जंहिं अहिड़े पॉइंट ते घुराए ऐं अधे ज़ाहिद मीरानी जो, अधे फयाज़ जो, सभिनि दोस्तनि जी महिरबानी जेको सॼो संगत जो लॾो बीठो आहे। मनोहर बागी जो बि थोरो वञो। मनोहर बागी जो बि थोरो आहे, जेको वॾो हिंदाणो असां लाइ खणी आयो आहे। रखी मोज ई गोॾे ते हिंदाणो तव्हांजे भर में पियो आहे। ही हिंदाणो आहे उहो जेको मनोहर बागी खणी आयो आहे। चवे थो 11.5 किलनि जो आहे, पर मूंखे कोन थो लॻे, 8.5 किलो थी सघे थो। तव्हां छा था चवणु चाहियो था? तव्हां अक्सर ईंदा हूंदव हिते पॉइंट ते? मुमताज़ कासकरी साहब, तव्हां बि, भाउ ज़फ़र बि, हूं त ज़ाहिद मीरानी फयाज़ सां त कचरा हूंदा आहिनि। मीर वेठो आहे, असांजो पुराणो हुसैन वेठो आहे, असां सुमरो बागी त 24 कलाक शनाख्ती कार्ड आहे। गॾु आहियूं हिन पॉइंट ते, अॻ में बि ईंदा आहियूं ऐं हितां जा जेके दोस्त आहिनि उहे बि असांखे जेको आहे मोबिलाइज़ कंदा आहिनि, जी में जायूं ॾींदा आहिनि। इन करे हर भेरे हिते ईंदा आहियूं, कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिं दोस्त गॾिबो आहे। सिंधु दरिया ते हूअं बि मज़ो ईंदो आहे, पर अहिड़ा दोस्त गॾु हुजनि त वरी। ऐं असां सिंध वासियुनि खे इहो बि ॿुधायूं पंहिंजे ॾिसंदड़नि खे त तव्हां मोहन जे दड़े जे बिल्कुलु लॻोलॻि वेठा आहियो। हिकिड़ी सुञाणा तहज़ीब आहे मुंहं जो दड़ो, उते वेठा आहियूं। हूअं बि असां मुंहं जे दड़े जा माण्हू आहियूं ऐं मुंहं जे दड़े जी भिक में जनमु वरितो आहे। वॾी ख़ुशी आहे अवां जहिड़ा दोस्त आहिनि। ज़ाहिद मीरानी परियां बीठो आहे, ॿ लफ़्ज़ हुन खां बि पुछो। जी जी जी, कशीर साहब जो ऐं भाउ ज़फ़र जन जो जेके असां वटि कुर्ब क़दम भरे हिते पहुता आहिनि ऐं तमामु घणी ख़ुशी थिए जो हू हिते आया आहिनि। ऐं तमामु वॾो ही मंज़रु आहे मुंहिंजे दड़े में। असां त छा आहे मुंहिंजे दड़े जा ई आहियूं, हिन महिल बि मुंहिंजे दड़े कुख में ठाहियूं। पर अॼु मां हिकिड़ी इहो रखंदो असांजो पहिरियों दोस्त आहे मोहम्मद चूड़ीअ साहब। यार जी तबियत नाशाज़ थी पई आहे, मां सभिनी दोस्तनि खे इहो ई चवंदुसि असांजे दिलि में आहे, पर ठीकु आहे, बीमारी सबबु पंहिंजे घर में आहे, उन सिहत जे लाइ
वाकुर ज़रूरु करंदा दोस्त सेतरा बि थी वञे असां आईंदा असांजे हिन प्रोग्राम में असां गॾु हुजे बाक़ी त भॻवान जा ॾाढा थोरा आहिनि गुरू जा क़दम भरे असां आया आहिनि ऐं असां तमामु घणी ख़ुशी थी आई वधी आया आहियूं। दोस्तों ही चांवर पिसायल आहिनि जेको पुलाव भात थींदो। देगड़ो पची रहियो आहे दोस्तों, ही बाह है ऐं देगड़े मां धुओं निकिरी रहियो आहे। दोस्तों ही मच्छी जो पुलाव तैयार थी चुको आहे। हे ॾिसो बहितरीन मच्छी जो पुलाव। भाउ जी महिनत रंग लाथो ऐं तमामु घणी महिनत मुशक़त खां पोइ भाउ हे मच्छी जो पुलाव तैयार करे वरितो आहे ऐं हींअर क़रीब दोस्त खाईंदा। साईं बिल्कुलु बिल्कुलु मच्छी जो पुलाव दोस्तनि खे ॾेखारियूं। के नाम रावल के नाम दोस्त बिलावल खोखर चांहि खणी पंहिंजे हथनि सां दोस्तनि खे ठाहे पीआरी ऐं बिलावल जो हेॾो ख़ुलूस दोस्तनि सां मोहबत। संगत